असांजो मोहतरम मेहमान मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो साहब के गुज़ारिश कंदुसि जेके अवामी तारीख़ जा सदर पिण आहिनि स्टेज ते अचनि ऐं मोहतरम अब्दुल अज़ीज़ साहब जे बारे में चंद कलमात पेश कनि। स्टेज ते वेठल मोज़िज़ दोस्तो, इंतहाई माज़रत सां जो मूंखे कंहिं कम जे सिलसिले में शहर खां ॿाहिरि वञिणो आहे, इन करे मूं दोस्तनि खे गुज़ारिश कई त मूंखे मौक़ो ॾिनो वञे अॾु बि। मूंखे ख़ुशी आहे त अब्दुल अज़ीज़ बुर्डे साहब जे मान में ही प्रोग्राम हैदराबाद में थी रहियो आहे, सिंध म्यूज़ियम में थी रहियो आहे। कंहिं दोस्त चयो त माण्हुनि जी यादगिरी संदन ॻोठ में थियणु खपे, संदन ज़िले में थियणु खपे, या माण्हुनि खे यादि संदन क़बर ते या संदन 40 वरसी ते या संदन सालगिरह ते या संदन ॻोठ में यादि कयो वेंदो आहे। हिकिड़े फारसी शाइर चयो आहे त बाद वफ़ात तुरबत मां दर ज़मी मजो, मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी क़बर ज़मीन ते न ॻोल्हिजो। बाद वफ़ा तुरबत मां दर ज़मी मजो, दर सीन हाय मर्द में आशिक मज़ार मास्त। शायदि अज़ीज़ बुर्डे साहब जहिड़े माण्हू लाइ चयो वियो आहे त मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी क़बर ज़मीन ते न ॻोल्हिजो, मुंहिंजी क़बर आशिकनि जे सीने में हूंदी। जेके माण्हू चङा कम कंदा आहिनि, जेके माण्हू आवाम लाइ आम माण्हुनि लाइ कम कंदा आहिनि, उहे माण्हू के हिकिड़ी कम्यूनिटी जा, के हिकिड़े ॻोठ जा, के हिकिड़े बिरादरी जा, के हिकिड़े ख़ानदान जा, के हिकिड़े ज़िले जा, के हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी या समाजी तंज़ीम जा, के हिकिड़ी धुर जा, के हिकिड़े मकतब ऐं फ़िक्र जा माण्हू न हूंदा आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग रुगो मिर्ज़ाउनि जो माण्हू कोन्हे, शमसुल उलमा अलामा दाऊद पोटो रुगो दाऊद पोटनि जो माण्हू कोन्हे, एच.एम. ख्वाजा रुगो ख्वाजनि जो माण्हू कोन हो। जेके वॾा माण्हू आहिनि उहे पंहिंजे बिरादरियुनि जा बि हूंदा आहिनि, पंहिंजे ज़िलनि जा बि हूंदा आहिनि, पंहिंजे ॻोठनि जा बि हूंदा आहिनि, ऐं पोइ सॼे सिंध ऐं हर चङे माण्हू जा हूंदा आहिनि। तंहिंजे करे अब्दुल अज़ीज़ बुर्डो रुगो बुर्ड़ा कम्यूनिटी जो या बुर्ड़ा बिरादरी जो न, पर सिंध जे हर चङे हर दर्दमंद दिलि रखंदड़ माण्हू जो माण्हू। ॿ टकराव जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। चयो वेंदो आहे, के माण्हू चवंदा आहिनि त सियासतदान ऐं हुकुमरान ज़बरदस्त माण्हू आहिनि जेके सियासी तब्दीली आणणु चाहिनि था। ॿिया माण्हू चवंदा आहिनि त सियासतदान इन्हनि मां कुझु कोन वणंदो, जेके ख़िदमत जो कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे ज़बरदस्त आहिनि, ख़िदमत था कनि, कंहिंजे लाइ कमु था कनि, के क़ब्रिस्तान, के स्कूल, के अस्पतालूं था ठाराइनि, इहो ज़बरदस्त कमु आहे। ॿिया चवनि था न, इहा आम रवाजी ॻाल्हि आहे, वॾो कमु आहे सियासी नज़रियाती फिक्री तब्दीली आहे। इहे ॿई इंतिहाऊं आहिनि, ॿई इंतिहा पसंदि ॻाल्हियूं आहिनि त या हू चङो या ही चङो। दुनिया में या घटि हूंदी आहे, ईअं न आहे बाबा या तो मुस्लमान आहीं या शियो आहीं, या मुस्लमान आहीं या सुन्नी आहीं। न, माण्हू शियो बि हूंदो, मुस्लमान बि हूंदो, सिंधी बि हूंदो, पाकिस्तानी बि हूंदो, ठठे जो बि हूंदो, लाड़काणे जो बि हूंदो, वरी हैदराबादी बि हूंदो। या त तूं कासिमाबाद जो आहीं या तूं सेवण जो आहीं। माण्हू कासिमाबाद में बि रही सघे थो, सेवण जो बि थी सघे थो। त माण्हू
ख़िदमत कंदड़ कम्युनिटी लाइ ऐं सियासी कमु कंदड़ ऐं फ़िक्री कमु कंदड़ के ॿ टकराईंदड़ शयूं कोन्हनि। सियासी माण्हू, सियासी लीडर ऐं फ़िक्र ॾींदड़ सम्झो हिकिड़े उस्ताद वांगुरु आहे जेको हुन शागिर्द जो सॼो कैरियर ठाहे थो। ऐं कम्युनिटी जो कमु कंदड़ संदसि चाचे मामे या पीउ वांगुरु आहे जेको हुनजे रोज़गार गुज़र हुनखे ताते पाले वॾे करण जो कमु करे थो। जेकॾहिं ताते पाले वॾे करण वारो उस्ताद या चाचो या मामो या पीउ या ॾाॾो या वॾो भाउ न हुजे तॾहिं बि माण्हू कोन चढ़ंदो। पर जे रुगो चाचो मामो आंगुर खां झलियो वेठो हले, स्कूल न हुजे, उस्ताद न हुजे, तॾहिं बि माण्हू कोन चढ़ंदो। तंहिंजे करे सिंध खे ज़रूरत आहे त सियासी कमु कंदड़ माण्हू, पार्टियूं, नज़रिएदान, मुफ़क्किर, पॉलिटिकल लीडर बि हुजनि, पर सिंध में कम्युनिटीज़ लाइ कमु कंदड़, माण्हुनि खे रोज़गार ॾींदड़, माण्हुनि खे दग लाईंदड़, माण्हुनि लाइ स्कूल ऐं इमारतूं ऐं माण्हुनि लाइ क़ब्रिस्तान ऐं माण्हुनि लाइ अस्पतालूं ऐं डिस्पेंसरीज़ ऐं नियाणियुनि लाइ ॾाज ऐं यतीम ॿारनि लाइ गुज़र सफ़र जो बंदोबस्तु कंदड़ माण्हू उहे बि ज़रूरी आहिनि। उन्हनि खां सवाइ गुज़ारो कोन थींदो। हींअर सिंध जे बहिरान जो शिकार आहे। उनजो सबबु आहे त कम्युनिटी रिस्पॉन्सिबिलिटी अदा कंदड़ माण्हू तव्हां वटि आहिनि ई कोन। सियासी माण्हू आहिनि, नाज़िम, DCO, कमिश्नर, DPO, पॉलिटिकल लीडर, पॉलिटिकल पार्टियुनि जा अॻुवान, चङा मुड़ुस सभु आहिनि। कम्युनिटीज़ में कमु कंदड़ HM ख्वाजा टाइप माण्हू, हू 1947 जे विरहाङे खां अॻु में पंहिंजे ॻोठनि जो कल्चर पाण कहिड़ो बनायो आहे? कुतो ॾिसी, नंढड़ो ॿार कुते खे ॾिसी फी सभिनी पथर में हथ विझंदो। पाण तरबियत कई आहे त कुतो ॾिसी हुनखे पथर खणी कुते खे ज़िप करे जो हणिजे त कुतो कऊ 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 कंदो भॼी वञे। झिरकी हुजे त खणी गुलेल ठगा जो निशानो हणिजे त झिरकी पट ते अची किरे। लत हणिजे शइ खे, गुल गुलाब जो ॿूटे में खिड़ी बीठो हुजे हुनखे पटे वठिजे। साओ को वण को ॿूटो नज़र अचे उनखे वढे काठियुनि में इस्तेमालु कयो। जेका शइ समाज खे, वतन खे, क़ौम खे ख़ूबसूरत बनाए उनखे कटियोसि, वढियोसि। नंढड़ो ॿार आहे, भाइटियो भाणेजो आहे, ग़रीब आहे, ॻोठ में ठगा करायोसि लपाट। पढ़ी कोन थो, शहर में झोपियो घुमी, भाइटिया भाणेजा डप में पिया, मेड़ में, दादू में, लाड़काणे में, जुमशाही में, बाज़ार में चाचे जे या मामे जे वर चढ़ी वियासीं, उहो चवंदो हिते छो आयो वेठा लपाट, वञ घर। कॉन्सेप्ट इहो जोड़े छॾियो अथऊं त ॿार ख़ौफ़ज़दा हुजनि समाज में। कुतो ॿिलो पाण ॾिठो अथव, तव्हां बर्तानिया अमेरिका विया आहिनि, दोस्त इलाही सारा वेठा आहिनि, लंडन, न्यूयॉर्क, इंडिया वञो, भोलड़ा तव्हांखे वणनि ते नज़र ईंदा ऐं माण्हुनि जे साम्हूं हलंदा पिया। लंडन जे ट्राफलगर स्क्वायर ते वेंदव, कबूतर तव्हांजे ॿाहुनि ते अची वेहंदा। वेंदव, ॿकरियूं ऐं हरणियूं अफ्रीका जे सफ़ारी में ऐं ॿियनि इलाइक़नि में हरणी तव्हांजे हथ मां अची गांइ चरंदी, तव्हांजे वेझो ईंदा। ख़ौफ़ न आहे। हिते तव्हांजे भरिसां ॿिलो लॻंदो, तव्हांखे ॾिसी टिप ॾेई भित ते चढ़ी वेंदो। सिंधी माण्हू या पंजाबी या पश्तून जे ॿिलो ऐं कुते जी नज़र पियसि, टिप ॾेई वण ते मथे चढ़ी वेंदो, कुतो कऊ कऊ करे भॼी वेंदो लियो। ग़रीब मिस्किन हूंदो त भॼी वेंदो लियो। डप ख़ौफ़ त हाणे हणंदो पथर या हणंदो लत, ठगा कराईंदो। इहो दहशत ज़दा माहौल आहे। को माण्हू हथु ॾियणु अचे थो, या त नौकिरी घुरण आयो आहे, या वोट घुरण आयो आहे, या खीसो कटण आयो आहे, या इंश्योरेंस एजेंट आहे, चवंदो हाणे तूं जॾहिं मरंदे तोखे वॾो फ़ाइदो थींदो, पॉलिसी वठ। माण्हू सभु डप में, टेंशन में वेठा आहिनि। कम्युनिटी स्पिरिट मरी वियो आहे। जेको असांजा दीवान हूंदा, ॿाझरी ऐं चांवर खणी भित ते रखंदा त झिरकियूं अची खाइनि। ऐं रुगो दीवान न, सिंधी मुस्लमान इहे कंदा। माज़ी जा रईस ऐं माज़ी जा वॾेरा ऐं माज़ी जा सरदार ॾिसो, हिन दौर वारा न, जाली वॾेरा, जाली रईस, जाली सरदार, माज़ी जा ॾिसो, उहे स्कूल ठाराईंदा, हॉस्टल ठाराईंदा। टंडे बागे में स्कूल, हॉस्टल, नवाबशाह में हॉस्टल, स्कूल। पंहिंजी मिल्कियत जो टियों चोथों हिसो ॾेई छॾनि त स्कूल ठहनि। हीउ पीर साहिबु पागारो गुज़ारे वियो आहे। पाण हिन जी ॿियनि ॻाल्हियुनि जे बजाए मुख्य ॻाल्हियूं कहिड़ियूं यादि कंदा आहियूं? चवंदा आहियूं संदसि वालिद साहिबु पीर सबूतुल्लाह शाह वॾी क़ुर्बानी ॾिनी, ऐं पीर साहिब लाइ पाण मुकलब चयो पिए किथे कंहिं चैनल ते ॻाल्हाईंदे त चवंदो, जॾहिं ख़ुतबो ॾींदा हुआ पीर साहिब जन, चवंदा नियाणियुनि खे पढ़ायो, चवंदा नियाणियुनि जूं शादियूं ज़ोरी न करायो, औलाद खे पढ़ायो। त जेके चङियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे बची वेंदियूं आहिनि। जेके ॿियूं रवाजी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, मौक़े परस्ती जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहे दज़ में ग़र्क़ थी वेंदियूं आहिनि। हींअर पाण चङी ॻाल्हि हिन समाज में कहिड़ा पिया ॾियूं? इंतिहाई तव्हां सभु पढ़ियल लिखियल कॉम्पिटेंट माण्हू वेठा आहियो, स्टेज ते वेठा आहिनि।
तव्हां सिंध हींअर पाण कहिड़ी पिया ठाहियूं जंहिंमें आऊं शरीक आहियां, पाण सभु शरीक आहियूं। ओगाही ऐं तैगाणी शिकारपुर शहर में आऊं 4-5 ॾींहं अॻु में हुअसि। चयूं न्याणियुनि खे खणनि था, हाणे दर्द अंगेज़ आऊं स्टेज ते पियो ॿुधां, हा पियो ॾके माण्हू जो, न्याणियुनि खे खणनि था, स्कूल वेंदड़ उन्हनि सां रेप थो थिए, रेप करे 5-6 ॼणा उनजी मूवी भरनि था, मूवी भरे वरी उन छोकिरीअ खे, तव्हां सम्झो छोकिरी खे ब्लैकमेल था, न ग़रीब ज़ात वारो जेको उनजो पीउ आहे उनखे उन मूवी खे कनि था, मोकिलींदा उनखे, उनखे ब्लूटूथ करे मोकिले, उनखे चवनि था त हाणे 50,000 या लख ॾे त इहा मूवी डिलीट कयूं, न त यूट्यूब ज़रिए इंटरनेट ते तुंहिंजी धीअ जी मूवी हलाए कॾी। माण्हू घर ख़ाली करे शिकारपुर मां हलिया विया आहिनि, जेकबाबाद मां, सखर मां, घोटकी मां, डप दहशत, हुकुमरान जेके भी मौजूदा अगुणा, पुलियूं, सिंध में का पुल ठहे थी, सिंध में को नओं एयरपोर्ट, को तैलीमी इदारो, का यूनिवर्सिटी पुराणे जो नालो मटाए छॾियो, ही मुमताज़ मिर्ज़ा हाल आहे हिन जो नालो मटाए छॾियो, दीन मोहम्मद हाल करे छॾियो, चओ नओं हाल ठाहे छॾियो। बाबा हाल त ठहियो पियो अॻु में ई, फलाणी यूनिवर्सिटी कॉलेज जो नालो चेंज करे यूनिवर्सिटी, फलाणो ज़िलो हुनजो नालो चेंज करे फलाणो, तेलको हुनजो नालो मटाए छॾनि, नई शइ, का रेडियो स्टेशन, का टीवी, का वॾी अस्पताल, दादू तव्हांजो ज़िलो अक्सर दोस्तनि जो जेको हशर आहे, लाड़काणे खां वठी दादू 5 दफ़ा बचियो आहियां, वारे ईंदे ऐं लाड़काणे मां ईंदे ऐं मेहड़ ऐं केन शाह ईंदे, जेको हशर आहे केन शाह जो, जेको हशर आहे दादू ऐं सेवण जे विच में, जेके रस्ता आहिनि हिते हुजनि हा कम्यूनिटी जा माण्हू, अब्दुल अज़ीज़ बुरड़े जहिड़ा माण्हू, बुरड़ो साहब, उन्हनि माण्हुनि खे इख्तियार न मिलिया। तव्हांखे ख़बर आहे बुरड़ो साहब बेनज़ीर साहिबा खे कंहिं दौर में ॾाढो वेझो रहियो, बेनज़ीर साहिबा जी हिकिड़ी शानदार दावत कई, ही रियाज़ खे ख़बर आहे जॾहिं हैदराबाद ईंदो मूंखे बुरड़ो साहब फोन कंदो तुंहिंजे घर पियो अचां, ईअं न त तव्हां आयो या कोन, बाबा किथे आयो, हैदराबाद तो वटि अचां पियो। हाणे मुंहिंजे ऐं संदसि उमिरि में ॾहाकनि जो फ़र्क़ु, अची कचहरी करणु हिकिड़े हिकिड़े मौज़ूअ ते हीअं कयूं कराची, ऐं तव्हां सम्झंदो त रुगो कम्यूनिटी ते ॻाल्हाईंदो, रुगो कम्यूनिटी ते कोन ॻाल्हाईंदो, कराची पंहिंजे हथनि मां वञे पई, कराची लाइ कहिड़ो प्लान ठाहियूं, कराची शहर दहशतगर्दनि जे कब्ज़े में आहे, हुनखे रोकण लाइ छा कयूं, पीपुल्स पार्टी खे सम्झायां पियो, कुझु कोन था ॿुधनि, बेनज़ीर साहिब हा करे मूंखे चवे थी त फलाणे माण्हू खे चए थी त बुरड़े साहिब खां रहनुमाई वठो, जंहिं माण्हू लाइ चवे थी रहनुमाई वठो उहो माण्हू मूंसां मिलण लाइ तयारु कोन्हे, आउं कुझु करणु चाहियां थो, मूं हेतिरनि माण्हुनि खे रोज़गार ॾिनो, हाणे आउं चवां थो त पॉलिटिकल ऐं समाजी स्टेटस तां ही कमु कयां, हर दफ़े कॾहिं वेठो अखियुनि में ॻोढ़ा, ही ज़ुल्म पियो थिए, ही हालत आहे, छा कयां, कराची में दावत ॾिनी, आउं संदसि घर वियुसि, PCHS में ॿियनि जाइनि ते कचहरियूं, उन क़िस्म जा माण्हू आहिनि किथे, माण्हू किथे आहिनि जेके ओगाई ऐं तैगाणी ऐं सुमरनि ऐं जखराणनि ऐं बिजारणनि ऐं ॿियनि उन्हनि ज़ातनि जा झेड़ा ख़तमु कराइनि, भयनि जा झेड़ा ख़तमु कराइनि, 3 सिंधी हिंदू तव्हांजा ॾींहं ॾिठे जो क़तल कया था वञनि चक में, ऐं उन्हनि जो को ओई वाई कोन थो थिए, मुख़्तलिफ़ माण्हू तव्हांजा कराची में क़तल था थियनि, तव्हांजे तव्हां गौर कयो आहे, तव्हां 5 करोड़, ऐं तव्हांखे ॾुख जूं ऐं मुसीबत जूं ॻाल्हियूं थो ॿुधायां, अॼु 5 करोड़ 5.5 करोड़ सिंधी आहियो, तव्हां मां ऐं मुंहिंजी धीअ या मुंहिंजी भेण, तव्हां मां कंहिंजी धीअ ऐं भेण उनखे जेकॾहिं कराची में नौकिरी मिले या हैदराबाद में नौकिरी मिले, किथे रहे, जे मिट माइट न हुजनि, को हॉस्टल आहे हैदराबाद में अहिड़ो जिते वर्किंग वुमेन लाइ, जिते नौकिरी पेशा का बैंक में हुजे, का यूनिवर्सिटी में लेक्चरर हुजे, उहा न्याणी अचे ऐं उहा अची हैदराबाद में रहे, इहो मूंखे अब्दुल अज़ीज़ बुरड़े जो ख़्वाब हो, मूंखे चई अयाज़ मुंहिंजी ख़्वाहिश आहे हैदराबाद में औरतुनि जो हॉस्टल ठहे, हैदराबाद में औरतुनि जो को हॉस्टल हुजे, पढ़ंदड़ औरतूं न, उन्हनि जे लाइ आहिनि ज़ेबुन्निसा, एल्सा काज़ी, मारवी हॉस्टल, जेका रोज़गार करे कराची में किथे रहे, तव्हां लाइ अहिड़ी का ख़ातूननि जो हॉस्टल आहे जिते का न्याणी खे कारी करे मारण जो ख़तरो हुजे, उहा वती हुजे उते पनाह वठे, ही यतीम ॿार ॾिसो था, गुल सेंटर, सखर जा चौक, ही शिकारपुर, ॿार पिनाइनि पिया, नंढड़ा ॿार, को अहिड़ी जाइ आहे जिते उन फ़क़ीर खां उहो ॿार वठी उते वञी छॾिजे त उहो ॿार पलिजी वञे, हुनजी तालीम थी वञे, के स्कूल आहिनि अहिड़ा, को नूर मोहम्मद हाई स्कूल जहिड़ा ठाहींदड़ बानी, का शइ कान्हे, सबबु इहो आहे जो समाज में जेके माण्हू आहिनि उहे चवनि था त पावर ऐं पैसो, मूं शिकारपुर में दोस्तनि खे चयो पियो, सूमरा दोस्त हुआ जिन वॾो असांजो आदर भाव कयो, मूं चयोमांनि त घणा सूमरा सरदार ऐं सूमरा अज़ीम माण्हू हूंदा ऐं उन्हनि सूमरनि खे तारीख़ में केरु यादि कोन थो करे, घणा पलीजा हूंदा उन्हनि खे तारीख़ में केरु यादि कोन थो करे, पर
धोते सूमरे के सॼी तारीख़ यादि करे थी जेको पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम ऐं पंहिंजे देश लाइ विड़ियो। अलाए घणा बुरड़ा हूंदा जेके ऑफिसर हूंदा, एक्सचेंज हूंदा, इंजीनियर हूंदा, डीसीओ थी सघनि था, करोड़पति हूंदा, अरबपति हूंदा, असीं त सुञाणनि ई कोन। असीं हिन मलंग माण्हू खे सुञाणूं था, अब्दुल अज़ीज़ बुरड़े खे, जेको पंहिंजे वतन लाइ कमु कंदो हो। तंहिंजे करे हिन क़िस्म जे माण्हुनि खे यादि रखो, हिननि सां कमिटेड थी बीहो, हिननि माण्हुनि खे पंहिंजे वतन जो ऐं पंहिंजे क़ौम जो हिकिड़ो सरमायो सम्झो। अहिड़ो माण्हू जेको हाणे हिन दोस्त ॿुधायो पियो, शायदि हिन ते ॻाल्हि पे कई त हेॾो डिसिप्लिन ऑफिसर फलाणो कम कार ज़बरदस्त, हिकिड़े पासे उहे ॻाल्हियूं हुयूं। माना हिकिड़े पासे एडमिनिस्ट्रेटिव तौरु हिकिड़ो DST वेठो हुजे, हिकिड़ो माण्हू छायल हुजे, उन माण्हू जो वॾो मर्तबो आहे, पावर आहे, पॉलिटिक्स में पावर आहे, हुकुमरानी में पावर आहे। हिकिड़े फारसी शाइर चयो आहे, दर इश्क गुंचाईम के लर्ज़त ज़ुबाद सुबह, दर इश्क गुंचाईम के लर्ज़त ज़ुबाद सुबह, दर कार हाय ज़िंदगी चू संग खारीम। इश्क में उन मुखड़ीअ जी आहियूं, ही माण्हू आम आम भाउरनि सां, पंहिंजी कम्युनिटी सां, पंहिंजी बिरादरी सां, इश्क में उन मुखड़ी जी आहियूं जेका सुबुह जी थधिड़ी हीर जे अचण ते लुॾण शुरू थी वञे। एॾा नाज़ुक आहियूं जो थधिड़ी हीर जो सुबुह जो जेको झोंको थो लॻे, उन में बि उहा मुखड़ी लुॾे थी। दर इश्क गुंचाईम के लर्ज़त ज़ुबाद सुबह, दर कार हाय ज़िंदगी चू संग खारीम। पर जॾहिं ज़िंदगी जा चैलेंज अचनि था त उन कारे पत्थर वांगुरु आहियूं जिन खे तूफ़ान बि लोड़े नथा सघनि। त माण्हू ईअं हुअणु खपे, आम कम्युनिटी, आम ज़िंदगी जा कम, न्याणियूं, ॿार, पढ़ायूं, एजुकेशन, इस्पतालूं, माण्हुनि खे आबाद करणु, माण्हुनि खे रोज़गार ॾियणु। माण्हुनि खे रोज़गार ॾियणु को घटि कमु आहे? इहो हिकिड़े माण्हूअ खे रोज़गार ॾेई उनखे पेरनि ते बीहारणु, ऐं सो बि वफ़ाक़ी इदारनि में जिते सिंधियुनि जी कोटा आई कान्हे, जेको रेलवे खातो हमेशह ॿियनि जे हवाले आहे। रेलवे में, PIA में तव्हां ॾिसंदो, कराची पोर्ट ट्रस्ट, इन्हनि इदारनि में, वफ़ाक़ में, सुई साधरन गैस ऐं वापडा, इन्हनि में सिंधी आहिनि ई कोन। त हिकिड़े माण्हू, ही त जहाद हो, हिकिड़ो माण्हू जेको दुश्मननि जे इदारनि में वेही सिंधियुनि खे नौकरियूं ॾे, उहो मुसलसल जहाद में हो, उन सिंध लाइ जंग पे कई जेतिरो वक़्तु उन इदारनि में हो। तंहिंजे करे आख़िर में आउं हिन उमेद सां तव्हांखां इजाज़त वठंदुसि त सिंध जूं उहे समूरियूं कम्युनिटीज़, खोसा हुजनि, लाशारी हुजनि, जोखिया हुजनि, मेमण हुजनि, पलीजा हुजनि, आगाखानी हुजनि, बुरड़ा हुजनि, उजण हुजनि, मक्सी हुजनि, चांडिया, जेके बि बिरादरियूं आहिनि सिंध जूं, कहिड़ियूं बि बिरादरियूं हुजनि, उन्हनि बिरादरियुनि मां जेको माण्हू क़ौमी, अवामी, सियासी, इनकलाबी कमु करे सघे थो उहो करे। जेको उहो नथो करे सघे, सरकारी मुलाज़मत में आहे, नौकरी में आहे, मजबूरियुनि में आहे, ॿार पालना अथसि, पंहिंजे घर ऐं शहर मां नथो निकिरी सघे, जिस्मानी तौर ते बीमार आहे, घणो पंधु नथो करे सघे, हार्ट पेशेंट आहे, ब्लड प्रेशर जो पेशेंट आहे, वसीला कोन अथसि, उहो घर वेठे पंहिंजे इलाइक़े मां कमु करे, उहो पंहिंजे ॻोठ मां वेही कमु करे, उहो पंहिंजी कम्युनिटी लाइ कमु करे, पंहिंजी ज़ात बिरादरी लाइ कमु करे, उते नथो करे सघे, पंहिंजे पाड़े लाइ करे, भला कुझु नथो करे सघे, पंहिंजा बच्चा वेही पढ़ाए, ॿियो कुझु न करे, पंहिंजी न्याणी ऐं पंहिंजे पुट खे पढ़ाए, उनखे क़ाबिल इंसान बनाए, इहो तमामु वॾो कमु आहे। हुनमें सवेल किन दोस्तनि रुकावटुनि जी ॻाल्हि कई, रुकावटूं ख़सीस शइ, रुकावटुनि जी का अहमियत कान्हे। आख़िर में इहो कोन ॾिसबो आहे त रुकावटूं कहिड़ियूं हुयूं, चनेसर कहिड़ियूं आरामपायूं कयूं, अरगोननि तुरखाननि छा कयो, हिन त चरख चनेसर सां वास्तो आहे पंहिंजो, पाण वटि दोदो आहे, अरगोननि तुरखाननि छा कयो कंहिंखे यादि कोन्हनि, आहे दुल दरिया ख़ान जी ॻाल्हि, मुग़लनि छा कयो ॻाल्हि वई, शाह इनायत जी ॻाल्हि हलंदी, ग़ुलाम शाह कोलड़ जे दौर में छा छा थियो ज़िक्र ई कोन हूंदो, शाह लतीफ़ जो ज़िक्र हलंदो। जेके रुकावटूं हूंदियूं आहिनि, रुकावटूं दफ़न थी वेंदियूं आहिनि। तंहिंजे करे तव्हां मां हर हिकु अॼु हिन पैगाम खे रुॻो इहो न सम्झे त हिकिड़ी आयासीं, हिकिड़ो प्रोग्राम थियो, बुरड़ा बिरादरी, इंटेलेक्चुअल माण्हू, अदीब, शाइर, दानिश्वर, उहे गॾु थिया, कचहरी वचहरी कयूं ऐं पोइ वरी हलिया विया, बुरड़े साहिब खे वरी ईंदड़ साल यादि कंदासीं। न, हिननि प्रोग्राम्स मां कॉन्सेप्ट कम्युनिटीज़ जो इहो मिलणु खपे त तव्हां मां हर माण्हू में जेतिरी गुंजाइश हुजे के चङे कमु करण जी, ॿियो न त बाजरी या ॿ दाणा झिरकियुनि खे ॾियण जी, ॿियो न त हिकिड़ो वण जेको वढिजणो हुजे उनखे वण खे वढिजण खां रोकण जी, ॿियो न त को माण्हू घर जे ॿाहिरां किचिरो पियो उछलाए ऐं उन किचिरे मां बीमारी फैलिजणी आहे, उन किचिरे खे पंहिंजे हथ सां खणी उछलाए छॾणु।
उन किचरे खे उतां साफ़ जेको जेतिरो वस पुॼे ऐं उन में जेका रुकावट हुजे उन रुकावट खे नज़रअंदाज कयो। रुकावटूं ख़तम थी वेंदियूं, चङनि माण्हुनि जो रस्तो खुलंदो वेंदो, जीअं फर्म थी बीहंदा बुरड़े साहब वांगुरु। ऐं आख़िर में फारसी शाइर जे लफ़्ज़नि में, उर्फ़ी जे लफ़्ज़नि में, त जेको माण्हू चङो कमु कंदो आहे उनजी मुखालिफ़ ग़र्क़ थी वेंदा आहिनि, चङो कमु बरक़रार रहंदो आहे। उर्फ़ी तो मयंदेश ज़गोगाए रकीबा। उर्फ़ी मुखालिफ़नि जे हाय घोड़ा ऐं रकीबनि जे मुखालफ़त जे करे परेशान न थी। उर्फ़ी मुखालिफ़नि ऐं रुकावटुनि ऐं रकीबनि जे मुखालफ़त जे करे परेशान न थी। उर्फ़ी तो मयंदेश, पंहिंजो पाण खे पुछे, उर्फ़ी तो मयंदेश, अंदेशो न कर, उर्फ़ी तो मयंदेश ज़गोगाए रकीबा, रकीबनि जे हाय घोड़ा ते परेशान न थी। उर्फ़ी इहो तव्हां लाइ दर्स आहे ऐं यकीनन बुरड़े साहब जे वस्तु जे तव्हांखे इहो दर्स ॾे, मूंखे ॾे, पाण सभिनी खे ॾे त मुखालिफ़ हवाऊं हलंदियूं आहिनि भले। उर्फ़ी तो मयंदेश ज़गोगाए रकीबा, आवाज़ सगा कम न कुनद रिज़्क़ गदारा। उर्फ़ी तो मुखालिफ़नि जी मुखालफ़त जे करे परेशान न थी। कुतनि जे भौंकण सां फ़क़ीर जी रोज़ी घटि न थींदी आहे।